कश्मीर पुलिस जो बख्शापुर थाणे जे कचे में बंगवार गैंग खिलाफ़ सर्च एंड रेड ऑपरेशन कयो वियो आहे। ॾोहारियुनि खे कानून जी गिरफ़्त में आणण लाइ ऑपरेशन तेज़ी सां जारी आहे। ऑपरेशन बंगवार गैंग जे ख़िलाफ़ कयो पियो वञे। बंगवार गैंग इंडस हाईवे तां फुरलुट जी वारदातुनि में मुलविस आहे। पुलिस ऐं ॾोहारियुनि में वक़्फ़े वक़्फ़े सां फायरिंग जी ॾे वठि जारी आहे। पुलिस ॾोहारियुनि जे ठिकाणनि थाकनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे ऐं घरनि खे ड्राए पट कयो आहे। तलाशी पिणु वरिती पई वञे। सर्च ऐं रेड ऑपरेशन में ASP कश्मीर मोहम्मद आशिर, CIA पासबान सिकंदर पनियार, सफ़ीर जागीरानी, मददगार फाइटर्स ऐं रैपिड रिस्पॉन्स टीमूं ऑपरेशन में हिसो वठी रहियूं आहिनि। सर्च ऑपरेशन दौरान 6 मशकूक माण्हुनि खे गिरफ़्तार कयो आहे। गिरफ़्तार ॾोहारियुनि खे ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणे ते मुंतक़िल कयो वियो आहे, जिन खां पुछा ॻाछा कई पई वञे। ऑपरेशन में 3 ॾोहारियुनि जे मोर्चनि खे ड्राए पट करे बाहि ॾेई साड़ियो वियो आहे। जराइम पेशा अनासरनि जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रखण जो अज़म कयो वियो आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त कश्मीर पुलिस जो बख्शापुर थाणे जे कचे में बंगवार गैंग ख़िलाफ़ सर्च एंड रेड ऑपरेशन कयो वियो आहे, जंहिं में 6 शकी माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे।